कुछ ॾींहं अॻु सीता रोड शहर जे वार्ड नंबर 4 पुरचोट केनाल भरिसां रहंदड़ ॿिनि धुरियुनि सोलंगी मल्हान विच में मामूली ॻाल्हि तां थियल झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान रफ़ीक अहमद मल्हा ज़ख़्म जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। झेड़े दौरान सोलंगी धुर जे माण्हू डंडा ऐं सरोटा हणी पीटसन औरत इख़्तियार मल्हा जा ॾंद भञी संदसि टिनि पुटनि मंसूर मल्हा, रफ़ीक मल्हा ऐं अहमद मल्हा खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो। टिनी ज़ख़्मियुनि मां हिकु नौजवान खे बेहोश वारी हालत में सेवण अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे वफ़ात करे वियो। फ़ौती नौजवान जो मुड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो, जंहिं सबबि ॾुख जी लहर छांइजी वई। ॿिए तरफ़ फ़ौती नौजवान जो भाउ हकीम मल्हा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इस्माइल सोलंगी, अमजद सोलंगी, वहीद सोलंगी ऐं हसन सोलंगी वारनि असां सां नसूर नाहक कंदे असां मथां डंडनि ऐं सरोटनि सां हमलो करे मुंहिंजे अमड़ ऐं टिनि भाइरनि खे ज़ख़्मी करे विधो, जंहिं सबबि मुंहिंजो भाउ रफ़ीक मल्हा ज़ख़्मी हालत में सेवण अस्पताल में ज़ेर इलाज हो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे वफ़ात करे वियो आहे। ॿिए तरफ़ SHO सीता रोड मोहम्मद बख्श नाइच जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु थियल झेड़े में कुझु माण्हू ज़ख़्मी थिया हुआ, पर धुरियूं राजूणीअ ते राज़ी हुयूं, इन करे गिरफ़्तारी न थी सघी।